अस्सलाम वालेकुम। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड के सिलेबस तहत सब्जेक्ट जनरल साइंस के अहम सवालन ऐं जवाबन ते मुश्तमिल है अॼोकी असांजी वीडियो। प्राइमरी क्लासन जा अहम ऐं बुनियादी सवाल आहिनि। IBA जी ईंदड़ टेस्ट में बइननि मां लाज़मी सवाल ईंदा। साइंस छा खे चइबो आहे? तजुर्बनि ऐं मुशाहिदनि ज़रिए हासिल कयल इल्म खे साइंस चइबो आहे। सेल या जीवघड़ो छा आहे? सभिनी जानदारनि जी बनावट जो बुनियादी एको सेल आहे। एनिमल किंगडम छा खे चइबो आहे? हिन धरती ते सभई जानदार हिकु वॾी दुनिया ठाहिनि था, उनखे एनिमल किंगडम चइबो आहे। वर्टिब्रेट्स छा खे चइबो आहे? उहे जानवर जिन खे पुठी जो करंगो थिए थो, मिसाल मेंहिं, ॿिली, कुतो, शींहुं वग़ैरह। इनवर्टिब्रेट्स छा खे चइबो आहे? उहे जानवर जिन खे पुठी जो करंगो न थिए, मिसाल जीत, कीड़ा वग़ैरह। दुनिया में मच्छियुनि जा केतिरा क़िस्म आहिनि? जवाबु 30,000 खां बि वधीक। दुनिया में पखियुनि जा केतिरा क़िस्म आहिनि? जवाबु 9,000 खां बि वधीक। दुनिया में जीतनि जा केतिरा क़िस्म आहिनि? जवाबु 8 लख खां बि वधीक। एम्फीबियन छा खे चइबो आहे? उहे जानवर जेके पाणी ऐं खुश्की ॿिन्ही ते रहनि, मिसाल नांग, ॾेडर ऐं कुमी वग़ैरह। मैमल छा खे चइबो आहे? उहे जानवर जेके ॿचा ॼणनि ऐं पंहिंजे ॿचनि खे खीर पीआरनि, उन्हनि खे मैमल चइबो आहे। सर्द रत वारा जानवर कहिड़ा आहिनि? जवाबु मच्छियूं, एम्फीबियन ऐं रेड़ियूं पाईंदड़ जानवर। गरम रत वारा जानवर कहिड़ा आहिनि? जवाबु पखी ऐं मैमल। बारीक खुर्दबीनी जानदार छा खे चइबो आहे? उहे बारीक जानदार जिन खे असां ॾिसी नथा सघूं, मिसाल वायरस, बैक्टीरिया वग़ैरह। खुर्दबीनी जानदारनि खे कहिड़नि ग्रुपनि में विरहायो वियो आहे? जवाबु वायरस, बैक्टीरिया ऐं फंजी। खुर्दबीनी जो कहिड़ो कमु आहे? खुर्दबीनी शयुनि खे पंहिंजे असल जिस्म खां तमामु वॾो करे ॾेखारींदी आहे। बैक्टीरिया, वायरस ऐं फंजी केतिरनि सेलनि वारा जानदार आहिनि? जवाबु 1 सेल वारा जानदार। बैक्टीरिया जी शिकल कीअं हूंदी आहे? जवाबु के सुयनि जहिड़ा, के गोल ऐं के वरी स्प्रिंग जहिड़ा थियनि था। दही ठाहिण में कहिड़ा बारीक जानदार माइक्रोब्स मदद कंदा आहिनि? जवाबु बैक्टीरिया। ज़ुकाम ऐं फ्लू जहिड़नि कहिड़नि बारीक जानदारनि जे करे थींदो आहे? जवाबु वायरस जे करे। वॾे में वॾो माइक्रोब यानी बारीक जानदार कहिड़ो आहे? जवाबु फंजी। निशास्तो छा जी मदद सां ठहंदो आहे? जवाबु फंजी। पेनिसिलिन वारी एंटीबायोटिक छा मां तयारु कई वेंदी आहे? पेनिसिलियम मां, जेको हिकु क़िस्म जो फंगस यानी फंजी आहे। पोलियो जी वैक्सीन छा मां तयारु कई वेंदी आहे? पोलियो नाले हिकु वायरस मां। इन्फेक्शन छा खे चइजे थो? उहा बीमारी जेका बदन में जीवड़नि जी मौजूदगी जे करे थिए, उनखे इन्फेक्शन चइबो आहे। नज़लो, ज़ुकाम, बुखार ऐं मथे जो सूरु कहिड़े इन्फेक्शन जे करे थींदो आहे? जवाबु वायरल इन्फेक्शन जे करे। दस्त कहिड़े इन्फेक्शन जे करे थींदा आहिनि? बैक्टीरियल इन्फेक्शन जे करे। चमड़ी जूं के बीमारियूं कहिड़ी इन्फेक्शन जे करे थींदियूं आहिनि? फिंगर इन्फेक्शन जे करे। बीमारियुनि जे जीवड़नि जा बदन में दाख़िल थियण जा रस्ता कहिड़ा आहिनि? जवाबु वात ज़रिए, नक ज़रिए ऐं चमड़ी ज़रिए। ॿूटनि खे कहिड़नि ॿिनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे? गुलदार ॿूटा, बेगुल ॿूटा। गुलदार ॿूटनि खे कहिड़नि ॿिनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे? जवाबु 1 ॿिज पन वारा ॿूटा, 2 ॿिज पन वारा ॿूटा। 1 ॿिज पन वारा ॿूटा कहिड़ा आहिनि? जवाबु मकाई, चांवर, कणक ऐं गाह वग़ैरह। 2 ॿिज पन वारा ॿूटा कहिड़ा आहिनि? जवाबु अंब, लीमो, चणा, चौंरा ऐं मटर वग़ैरह। जॾहिं ॿिज फुटण वक़्तु कार्टिलीडान ज़मीन खां मथे निकिरी ईंदा आहिनि त उनखे छा चइबो आहे? जवाबु एपीजियल जर्मिनेशन। जॾहिं ॿिज फुटण वक़्तु कार्टिलीडान ज़मीन जे अंदरि ई रहनि त उनखे छा चइबो आहे? जवाबु हेपोजल जर्मिनेशन। ॿिज में मौजूदु नंढड़े ॿूटे खे छा चइबो आहे? जवाबु एम्ब्रियो। कार्टिलीडान छा खे चइबो आहे? ॿिज जे ॿिनि भाङनि मां हर हिकु भाङे या अधु खे कार्टिलीडान या शुरूआती कचोपन चइबो आहे। ॿिज में मौजूदु नंढड़े सोराख़ खे छा चयो वेंदो आहे? जवाबु माइक्रोपाइल। एंडोस्पर्म छा खे चइबो आहे? जवाबु ॿिज जो उहो हिसो जंहिं में ख़ोराक गॾु थियल हूंदी आहे।
बिज जे फुटण लाइ घुरबर हालतूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? जवाब ऑक्सीजन, पाणी, मुनासिब गर्मी जो दर्जो ऐं रोशनी। आलूदगी छा खे चइबो आहे? जवाब हवा, पाणी ऐं ज़मीन जे ख़ासियतनि में अणवणंदड़ तब्दीली जेका इंसाननि ऐं ॿियनि जानदारनि जी सिहत ते ख़राबु असरु विझे उनखे आलूदगी चइबो आहे। आलूदगी जा मुख्य क़िस्म कहिड़ा आहिनि? आलूदगी जा मुख्य क़िस्म टे आहिनि: हवा जी आलूदगी, पाणी जी आलूदगी ऐं ज़मीन जी आलूदगी। हवा जी आलूदगी जे करे कहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं? मथे में सूरु पवणु, नक में ख़ारिश थियणु, निड़ी में सूरु पवणु, दम जी बीमारी, नमूनिया ऐं कैंसर वग़ैरह। पाणी जी आलूदगी जे करे कहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं? जवाब कालरा, मुदे जो बुखार ऐं दस्त वग़ैरह। ज़मीन जी आलूदगी जा नुक़सानकार असर कहिड़ा आहिनि? जवाब ज़मीन जी आलूदगी पैदा कंदड़ शयुनि जे ॻरी ख़तमु थियण ते उन्हनि जा ज़ेर ज़मीन पाणी ऐं पसगिरदाई ते तमामु ज़हरीला असर पवनि था। मादो छा खे चइजे थो? हर उहा शइ जेका जॻह वालारे ऐं वज़न बि रखे उनखे मादो चइबो आहे। मादे जूं हालतूं कहिड़ियूं आहिनि? जवाब मादे जूं टे हालतूं आहिनि: नहरो, पाणियाठ ऐं गैस। मादे जी कहिड़ी हालत में मालिक्यूल हिक ॿिए जे तमामु वेझो ऐं गुथियल हूंदा आहिनि? जवाब नहरी हालत में। मादे जी कहिड़ी हालत में मालिक्यूल कुझु परे हूंदा आहिनि ऐं हरकत करे सघंदा आहिनि? जवाब पाणियाठ वारी हालत में। मादे जी कहिड़ी हालत में मालिक्यूल आज़ाद ऐं परे परे हूंदा आहिनि? जवाब गैस वारी हालत में। मादो छा जो ठहियलु हूंदो आहे? जवाब मादो तमामु बारीक ज़रड़नि जो ठहियलु हूंदो आहे जिन खे एटम ऐं मालिक्यूल चइबो आहे। मादे जी कहिड़ी हालत खे मुक़ररु मिक़दार ऐं ख़ासि शिकल हूंदी आहे? जवाब नहरो। मादे जी कहिड़ी हालत खे मुक़ररु मिक़दार हूंदी आहे पर ख़ासि शिकल न हूंदी आहे? जवाब पाणियाठ। मादे जी कहिड़ी हालत खे मुक़ररु मिक़दार ऐं का ख़ासि शिकल न हूंदी आहे? जवाब गैस। गांठ छा खे चइबो आहे? गांठ हिकु क़िस्म जो ज़ोर आहे जेको शयुनि खे आसानी सां चुरपुर करण खां रोके थो। मायो छा खे चइबो आहे? मादे जी मिक़दार खे मायो चइबो आहे। माए जो एको छा आहे? किलोग्राम माए जो एको आहे। वज़न छा खे चइजे थो? ज़मीन जी छिक वारे ज़ोर खे वज़न चइजे थो। वज़न जो एको छा आहे? न्यूटन। इंसान जे बदन जो आम हालत में गर्मी पद यानी टेम्परेचर केतिरो हूंदो आहे? जवाब 98.6 फ़ारेनहाइट। जिस्म जे गर्मी पद यानी टेम्परेचर मापण वारे औज़ार खे छा चइबो आहे? जवाब थर्मामीटर। सादियुनि मशीननि जा क़िस्म कहिड़ा आहिनि? जवाब लीवर, लहवारी सतह ऐं चपर वग़ैरह। लीवर जा केतिरा क़िस्म आहिनि? जवाब टे क़िस्म आहिनि: पहिरीं क़िस्म जा लीवर, ॿिए क़िस्म जा लीवर ऐं टें क़िस्म जा लीवर। पहिरीं क़िस्म जे लीवर में टेक या फिल्क्रम ज़ोर ऐं वज़न जे विच में रखियलु हूंदो आहे, मिसाल कैंची। ॿिए क़िस्म जे लीवर में वज़न लॻायल ज़ोर ऐं फिल्क्रम जे विच में रखियलु हूंदो आहे, मिसाल हथगाॾी। टें क़िस्म जे लीवर में लॻायल ज़ोर फिल्क्रम ऐं वज़न जे विच में हूंदो आहे, मिसाल चिमटो। रोशनी पंहिंजो सफ़र कीअं कंदी आहे? जवाब सिधी लीक में। रोशन जिस्म छा खे चइबो आहे? उहे जिस्म जेके पंहिंजी रोशनी पाण तयारु कनि उन्हनि खे रोशन जिस्म चइबो आहे, मिसाल सिज। गैर रोशन जिस्म छा खे चइबो आहे? गैर रोशन जिस्म उहो हूंदो आहे जेको पंहिंजी रोशनी पाण तयारु करे न सघे, मिसाल तौरु चंड ऐं गिरह वग़ैरह। शफ़ाफ़ जिस्म कहिड़ा आहिनि? उहे जिस्म जेके रोशनी खे पाण मां आसानी सां गुज़रणु ॾियनि, मिसाल हवा, पाणी, साफ़ शीशो वग़ैरह। नीम शफ़ाफ़ जिस्म कहिड़ा आहिनि? उहे जिस्म जेके रोशनी जे कुझु हिसे खे पाण मां गुज़रणु ॾियनि, मिसाल धुंधलो शीशो। गैर शफ़ाफ़ जिस्म कहिड़ा आहिनि? उहे जिस्म जेके पाण मां रोशनी खे हरगिज़ गुज़रणु न ॾियनि, मिसाल सिरनि वारी भित, काठ वग़ैरह। पाछो कीअं ठहे थो? जॾहिं रोशनी कंहिं गैर शफ़ाफ़ जिस्म मां टकराइजी रुकिजी वञे त ॿिए पासे उनजो पाछो ठहे थो। सिज गिरहण कीअं थींदो आहे? जॾहिं चंड सिज जे साम्हूं अची बीहंदो आहे त सिज गिरहण थींदो आहे। चंड गिरहण कीअं थींदो आहे? जॾहिं ज़मीन सिज ऐं चंड जे विच में अची बीहंदी आहे त चंड गिरहण थींदो आहे। बिजली जो सर्किट छा आहे ऐं कीअं ठहे थो? बिजली जो सर्किट उहो रस्तो आहे जंहिं तां बिजली जो करंट गुज़री वञे, को कमु करे सघे, जीअं बल्ब खे रोशन करणु वग़ैरह। एटम जा बुनियादी ज़रा कहिड़ा आहिनि? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन।
इलेक्ट्रॉन प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन ते कहिड़ी चार्ज हूंदी आहे? जवाब इलेक्ट्रॉन ते काटू चार्ज, प्रोटॉन ते वाधू चार्ज ऐं न्यूट्रॉन ते का बि चार्ज न हूंदी आहे। मिटी जा कहिड़ा क़िस्म आहिनि? वारियासी मिटी, लट वारी मिटी ऐं चीकी मिटी, लूम। ॿूटनि जी वाध वेझ लाइ कहिड़ी मिटी बहितरीनु आहे? जवाब लूम। मिटी जे हिकु भरियल चिमचे में केतिरा बैक्टीरिया हूंदा आहिनि? जवाब 1 करोड़। तहलीली अमल छा खे चइबो आहे? जवाब छणियल, ॻरियल, सड़ियल पन ऐं मुअल जानवरनि जा जिस्म मिटी में मौजूदु बारीक जीवगड़ा बैक्टीरिया ऐं फंजी खाए चट कंदा आहिनि, उनखे तहलीली अमल चइबो आहे। निज़ाम शमसी में कुल केतिरा गिरह आहिनि? जवाब 8। अतार्द, ज़ोहरा, ज़मीन, मरीख़, मुश्तरी, ज़ोहल, यूरेनस ऐं नेपच्यून। सिज जो क़तर यानी हिकु पासे खां ॿिए पासे ताईं मुफ़ासिलो केतिरो आहे? जवाब 109 ज़मीननि खे हिकु ॿिए भरिसां रखण बराबरि जेतिरो। सिज असां खां केतिरो परे आहे? 150 मिलियन किलोमीटर। सिज जी रोशनी ज़मीन ताईं पहुचण में केतिरो वक़्तु लॻे थो? जवाब 8 मिंट। सिज में असांजे ज़मीन जहिड़ियूं केतिरियूं ज़मीनूं मापे सघजनि थियूं? जवाब 13 लख ज़मीनूं। सिज जो वज़न केतिरनि ज़मीननि जेतिरो थींदो? जवाब 3,30,000 ज़मीननि जेतिरो। निज़ाम शमसी में मौजूदु गिरहनि खे केतिरनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे? जवाब 2 ग्रुपनि में, ज़मीनी या पथरीला गिरह ऐं गैस वारा देवनुमा गिरह। पथरीला गिरह कहिड़ा आहिनि? जवाब ज़मीन, अतार्द, ज़ोहरा ऐं मरीख़। गैस वारा गिरह कहिड़ा आहिनि? जवाब जुपिटर या मुश्तरी, ज़हल, यूरेनस ऐं नेपच्यून। निज़ाम शमसी जो नंढे में नंढो गिरह कहिड़ो आहे? जवाब अतार्द, मर्क्यूरी। निज़ाम शमसी जो वॾे में वॾो गिरह कहिड़ो आहे? मुश्तरी, जुपिटर। सिज खे वेझे मां वेझो गिरह कहिड़ो आहे? अतार्द। सिज खे परे मां परे गिरह कहिड़ो आहे? नेपच्यून। कहिड़ो गिरह घणे क़दुरु लोह या फौलाद जो ठहियलु आहे? अतार्द। ज़मीन जी भेण कहिड़े गिरह खे चयो वेंदो आहे? ज़ोहरा, वीनस खे। निज़ाम शमसी जे कहिड़नि गिरहनि खे पंहिंजा चंड न आहिनि? अतार्द ऐं ज़ोहरा खे। ज़मीन जे चंड जो नालो छा आहे? लूना। ॻाढ़ो गिरह कहिड़ो आहे? मरीख़। मरीख़ ते केतिरा चंड आहिनि? 2, डेमास ऐं फोबास। मुश्तरी ते केतिरा मालूम कयल चंड आहिनि ऐं केतिरा तहक़ीक़ हेठि आहिनि? 50 मालूम कयल चंड ऐं 12 तहक़ीक़ हेठि। मुश्तरी जो सभ खां वॾो चंड कहिड़ो आहे जेको 1600 सदी में ॻोल्हे लधो? जवाब गैनीमेड। ज़हल यानी सैटर्न ते कुल मालूम कयल चंड ऐं तहक़ीक़ हेठि केतिरा आहिनि? 53 चंड मालूम कयल ऐं 9 तहक़ीक़ हेठि। ज़हल जो सभ खां मशहूरु चंड कहिड़ो आहे जेको गैनीमेड खां पोइ ॿिए नंबर ते आहे? टीटान। हीउ चंड अतार्द खां बि वॾो आहे। बर्फ़ानी देव कहिड़े गिरह खे चयो वेंदो आहे? यूरेनस खे। यूरेनस खे केतिरा चंड आहिनि? 27 चंड। नेपच्यून खे केतिरा चंड आहिनि? 13 चंड। खिड़ंदड़ तारा छा आहिनि? खिड़ंदड़ तारा या शुहाब साकिब दरअसल पथरीला ऐं धातुनि जा बचियल सचियल ज़रड़ा आहिनि जेके मुख़्तलिफ़ रफ़्तार सां सिज जे चौधारी फिरंदा रहनि था। पुछड़ तारा छा आहिनि? पुछड़ तारा या कोमेट्स तमामु नंढड़ा जिस्म हूंदा आहिनि जेके बर्फ़, दज़ ऐं पथरीली शयुनि जा ठहियल हूंदा आहिनि। उन्हनि खे घणो करे मनोस गंदा बर्फ़ गोला बि चइबो आहे। वधीक तालीमी ख़बरनि ऐं मालूमाती वीडियोज़ लाइ असांजो चैनल ईफार एजुकेशन विज़िट करियो ऐं सब्सक्राइब करियो। वीडियो सुठी लॻे त लाइक, कमेंट्स ऐं शेयर करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन ते बि क्लिक कजो। वरी इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।